अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्ग ऐं भाइरो, तव्हां वॾनि मुबारकनि जे लाइक़ु आहियो जो अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे क़ुरान मजीद जी कचहरीअ लाइ चूंडियो आहे। हर माण्हूअ खे हीअ क़ुरान मजीद वारी कचहरी, क़ुरान मजीद वारी महफ़िल नसीब न थींदी आहे। हीअ महफ़िल, हीअ कचहरी उन्हनि माण्हुनि खे नसीब थींदी आहे जिन खे अल्लाह ताला चाहींदो आहे। छो त क़ुरान मजीद जी कचहरी अल्लाह ताला जी कचहरी आहे। हे क़ुरान मजीद अल्लाह ताला जो कलाम आहे। कलाम जी माना आहे ॻाल्हाइणु। ज़ुबानूं त असां गुनाहगारनि जूं, पर असुल हक़ीक़त ॻाल्हि ऐं ॿोल फ़रमान रब रहमान जो आहे। जीअं भोतार ऐं सरदार ऐं रईस, SP ऐं DSP ऐं वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला, सदर ऐं जनरल जिन खां राज़ी थींदा आहिनि, जिन खां ख़ुशि हूंदा आहिनि, उन्हनि खे घुराए पंहिंजी महफ़िल में विहारींदा आहिनि, कचहरी में विहारींदा आहिनि। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला बि जिन बाननि खां राज़ी हूंदो आहे, ख़ुशि हूंदो आहे, उन्हनि खे घुराए क़ुरान मजीद वारी महफ़िल नसीब फ़रमाए अल्लाह ताला रहमत जी बरसात उन्हनि जे मथां बरसाए छॾींदो आहे। इहो अल्लाह ताला जे प्यार जो
नमूनो आहे। ये अल्लाह ताला जी मोहब्बत जो इज़हार आहे। ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युती मन यशा। ये अल्लाह जो फज़्ल आहे। मां तव्हां समूरनि खे वरी ॿीहर बि मुबारकां थो ॾियां त अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजी कचहरीअ लाइ चूंडणु फरमायो आहे। 2 ॼणा हुतां चूंडिया, 3 हुतां चूंडिया, 5 हुतां चूंडिया। चूंड करे अल्लाह ताला तव्हांखे हेॾी बस्तीअ मां, हेॾे इलाइक़े मां, हेॾे वॾे ॻोठ मां, हेॾनि माण्हुनि मां रब साईं तव्हांखे हिन क़ुरान मजीद वारी महफ़िल में हाज़िरी नसीब फरमाई आहे। सभु अल्लाह ताला जो शुक्रानो अदा कयो। सभु चयो अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, हाणे मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी फरमाए क़ुरान मजीद जे वाइज़ जो पाण में क़दुरु पैदा कयो। अल्लाह ताला तव्हांखे चूंडियो आहे त हाणे महिरबानी फरमाए क़ुरान मजीद ॿुधंदा वञो ऐं अमल जी महिनत कंदा वञो। इरादो पको कन कचो। महिनत जी ॾाढी ज़रूरत आहे तमामु। के वरी क़ुरान मजीद में चिमेगोयूं था करनि। क़ुरान मजीद जी आयतुनि जी माना था मटाइनि। ख़ुदा जो ख़ौफ़ ई नथो थियनि। क़ुरान मजीद में पंहिंजो अकुल था हलाइनि। के वरी हदीसनि शरीफ़नि में पंहिंजो अकुल था हलाइनि। के वरी अल्लाह ताला जी ज़ात में पंहिंजो अकुल था हलाइनि। चवंदा ॾेखारियो रब किथे आहे। चङा भला माण्हू सुवाल इहो था करनि त रब किथे आहे तव्हांजो, ॾेखारियो। बाबा साईं जन फरमाईंदा त साईं मोहम्मद शाह अमरोटी कराची में हो, मां बि गॾु हुयुमि। हिकिड़ी मीटिंग हुई। मीटिंग खां जॾहिं असां फारिग थियासीं त हिकिड़े जीअं दहिरे साईं सुवाल कयो त मौलाना तव्हां रब रब था कयो, ॾेखारियो त नथा। त साईंअ खे बि अची वई कावड़। साईं ॾिनसि गारियूं ॾाढियूं। न छॾियईंसि भेण, न छॾियईंसि माउ, न छॾियईंसि धीअ। कामरेड ॻाढ़ो थी वियो। रड़ियूं कीअं दाऊं कीअं माण्हू जमा थिया। चई ॾिसो हे मौलाना जा हाल, अशी ॾाढ़ी, मूंखे कचियूं गारियूं थो ॾे। त साईं चयो हे कूड़ थो ॻाल्हाए। छा चई? हुन वरी चयो साईं अशी ॾाढ़ीअ सां तव्हां गारियूं बि ॾिनियूं, वरी मञो बि नथा। चयां बाजे मां तोखे गारियूं ॾिनियूं आहिनि त तूं मूंखे ॾेखार किथे आहिनि। चई साईं उहे ॾिनूं अलाए काॾे हली वियूं, हाणे मां कीअं तोखे गारियूं ॾेखारियां। चई चरिया पोइ तूं गारियूं नथो ॾेखारे सघे, मां रब तोखे कीअं ॾेखारे सघंदुसि। ज़रूरी थोरी आहे त हर शइ तोखे नज़र में अचे, हर शइ तोखे ज़ाहिर में ॾिसण में अचे। के शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे माण्हू ॾिसी नथो सघे। रूह आहे असांजे जिस्म में, कॾहिं कंहिं ॾिठो आहे? ॻाल्हायो ई नथा। जंहिं महिल निकिरी वेंदो आहे माण्हू, मरी वेंदो आहे, ईअं जिस्म ॿाहिरि निकिरंदे तव्हांखे नज़र आयो आहे रूह? या अमड़ जे पेट में ॿार पैदा थींदो आहे, रूह अचे अंदरि दाख़िल थींदो आहे ॿार जे सीने में, दिलि धड़कणु शुरू कंदी आहे। कॾहिं इहो ॾिठो आहे कंहिं नज़ारो? मञूं था रूह आहे नी। खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन तव्हां ॾिसंदा ॾिठा अथव, पर मञो था नी। भला दुबई ऐं कतर ऐं अबू ज़ाबी, ईरान ऐं फ्रांस ऐं कतर, तव्हां इहे इलाइक़ा, इहे मुल्क ॾिठा आहिनि, पर मञो था नी। तव्हां अख़बारुनि जे चवण ते, तव्हां टीवियुनि ऐं वीसीआरनि जे चवण ते,
तव्हां दुबई खे मञो था, ॾिठो न अथव दुबई खे। तव्हां कतर खे मञो था, ॾिठो न अथव कतर खे। तव्हां ईरान ऐं फ्रांस ऐं फ़लस्तीन खे मञो था। त मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, त असां बि 1.25 लख नबियनि जे चवण ते रब रहमान खे मञूं पिया। 1.25 लख नबी आया ई अलाह ताला जो तारुफ़ कराइण। कंहिंजो तारुफ़ ॻाल्हायो ई नथा। अलाह ताला जी सुञाणप। सभिनी नबियनि जो वाइज़ इहो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। सभिनि जो अलाह ताला आहे ऐं अलाह ताला आहे बि जो अकेलो। चओ त चौवल बि उहो, आख़िर बि उहो हूंदो, ज़ाहिर बि उहो आहे, बातिन बि उहो आहे।